अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार आहियां। मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे यूट्यूब ते नवां आया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सभ खां पहिरियां त सब्सक्राइब कयो। ऐं हीउ जेको मां अव्हां दोस्तनि जे लाइ जेको वीडियो रखियो आहे, हीउ वीडियो आहे दोलाब ड्रामे जे बारे में अव्हांखे मां ॿुधाईंदो हलंदुसि। सोप सीरियल जेके दोलाब आहे उनमें जेके नेक्स्ट जेका एपिसोड जेको अव्हां ॾिसी चुका आहियो, जन जन दोस्तनि जेका नेक्स्ट जेका गुज़री वञण वारी जेका एपिसोड न ॾिसी सघिया आहिनि, जेका क़िस्त न ॾिसी सघिया आहिनि, उन्हनि दोस्तनि जे लाइ मां अपडेट खणी ईंदो आहियां अव्हांजी ख़िदमत में। मां उमेदु कयां थो त जेका मुंहिंजी हीअ ख़िदमत आहे अव्हां दोस्तनि ताईं भरपूर सहकार सां मां पहुचायांव त अव्हां दोस्तनि जो जेको सहकार हूंदो उहो इनशा अल्लाह अज़ीम अव्हां जो मुंहिंजो जेको साथ रहंदो। इनशा अल्लाह दोलाब सोप सीरियल जेके दोलाब आहे उन जे आख़िरी क़िस्तुनि ताईं तव्हांजो ऐं असांजो साथ इनशा अल्लाह रहंदो। मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हिन चैनल खे अव्हां दोस्त सब्सक्राइब करे चुका हूंदा। जेकॾहिं अञा बि अव्हां सब्सक्राइब न कयो आहे त अव्हां दोस्तनि खे वरी बि रिक्वेस्ट कंदो हलंदुसि त सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। हुन खां पोइ मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं हुन खां पोइ वीडियो ॾिसण खां पोइ हिन वीडियो में अञा कमेंट कयो। ऐं वधीक हौसला अफ़ज़ाई जे लाइ अव्हां दोस्तनि खे मां चवंदो हलंदुसि त जेसीं ताईं अव्हां मूंखे कमेंट न कंदा, लाइक न कंदा, त मां मुंहिंजो जेको आहे हौसलो जेको आहे बुलंद बाला न थींदो। तव्हांजे लाइ बहितरु आहे तव्हां दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी कमेंट कयो ऐं कमेंट में जेको आहे पंहिंजो लाइक करे पंहिंजो हाल हवाल जेको आहे उहो ॿुधाईंदा करो। त दोस्तो अॼु जेका असां नेक्स्ट एपिसोड जी ॻाल्हि कंदासीं त जेको फ़ैसिले वारी जेका ॻाल्हि हले थी, जंहिंमें पंहिंजो ककर वारा रेज़र वारा फ़ैसिले जे लाइ पंहिंजो मशवरा कनि था त चाचे खे न वठी हलंदासीं ऐं ककर चए थो त मुंहिंजो पीउ हलंदो त हुते जेको आहे वॾो मसइलो खड़ो कंदो, तंहिं खां बहितरु आहे त इनखे हिते छॾे हलंदासीं। जंहिं ते हुननि जो पीउ चए थो त अगरि मूंखे न वठी हलंदो त तव्हां ॿार आहियो, कल्ह जा ॿार तव्हां बहितरु जेको आहे कमु ख़राबु करे ईंदव। ऐं मां चाहियां थो त जेको आहे न फ़ैसिलो थिए उनमें जेको आहे संग चटी मुराद ख़ान वारनि जेके पोइ इहे पंहिंजो मशवरो कंदा आहिनि त जेको आहे उनखे न हलाईंदासीं। पोइ बि राज़न पंहिंजे चाचे खे चवंदो आहे त तव्हां असांजा अॻ में बि वॾा हुयव, हाणे बि अव्हां असांजा वॾा आहियो ऐं अव्हां जो न हुजणु इहो मुमकिन न आहे ऐं बहितरु आहे त मां अव्हांखे वठी हलंदुसि। ऐं जेको आहे न हाणे इहो घुणो था कढूं त तव्हांजे हक़ में कहिड़ा कहिड़ा दोस्त, कहिड़ा कहिड़ा घर वारा तव्हांजे हक़ में आहिनि। ऐं मुंहिंजी घरवारी त थोरो ई जवाबु ॾिए थी त हिनखे न वठी हलो, हीउ कमु ख़राबु कंदो हुते फ़ैसिले में। ऐं होॾां हू बि ॾाढो ज़ोर भरे थो। आख़िरकार राज़न ऐं ककर मञी वञनि था ऐं हिनखे फ़ैसिले जे लाइ वठी वञनि था। ऐं फ़ैसिला जे लाइ हेॾा इहो लॻे थो सीन। ऐं ॿियो सीन लॻे थो DSP जो, इंस्पेक्टर जो। इंस्पेक्टर ऐं DSP पाण में जेका गुफ़्तगू कंदा आहिनि। इंस्पेक्टर चए थो त मंसूर ख़ान जो छा करिणो आहे। मंसूर ख़ान ॾींहुं ब ॾींहुं असांजे मथां चढ़ंदो पियो अचे, हाणे छा करूं ऐं कयो वञे। उन जे लाइ त उहो DSP खे चए थो त तूं कीअं बि करे जेको हुनजो ॿधल माण्हू आहे हुनखे न आहे छॾिणो। अञा वधीक जेके हुनजा माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे लाकअप कर। त अञा इहे ॻाल्हियूं ॻाल्हाइनि ईंदा ई बीठा हूंदा आहिनि त मथां जेको आहे मंसूर ख़ान अची वञे थो ऐं मंसूर ख़ान अचण सां ई हिननि खे सलाम करे थो। सलाम खां पोइ इंस्पेक्टर खे हू मोकिले छॾे थो DSP। ऐं DSP जी हिन पाण में टाकिंग हूंदी आहे, पाण में ॻाल्हाईंदा आहिनि, जंहिं ते मंसूर ख़ान DSP खे चवंदो आहे त लॻे थो त तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु का खॾु खोटे रहिया आहियो। मां हक़ सच ते विढ़ां थो पियो। मां जेको आहे तव्हां कानून तव्हांजे हथ में आहे, तव्हां कानून जा बालातर आहियो, पोइ बि तव्हां दहशत गर्दी वारी वाट वरिती आहे। जंहिं ते DSP मछरजी पए थो ऐं चए थो त छा असां दहशत गर्द आहियूं, तूं चवणु छा थो चईं। वॾा जुमिला हूंदा आहिनि, पाण में ॾे वठि हूंदी आहे, वॾी जान हूंदो आहे।
हुन खां पोइ इहे पाण में हिन जा कटो कट हलंदा रहंदा आहिनि। ऐं ॿिए पासे फ़ैसिले में जेको आहे सोढल ऐं पीरल बीठल हूंदा आहिनि। ॿिए पासे उन्हनि जो पाण में मशहूरु हूंदो आहे त हाणे अधे वारा कोन्हनि ऐं फ़ैसिलो कीअं कयूं, संग चटी उन्हनि खां वठूं या कीअं। हू चवंदा आहिनि त हिननि खां संग चटी वठूं, ऐं ॿिए पासे ककर वारा चवंदा आहिनि त असां हिननि खां संग चटी वठूं। अहिड़ो को फ़ैसिलो करियऊं त जंहिंमें जेको आहे संग चटी उन्हनि ते पए। ॿई धुरनि खे संग चटी जी वॾी लालच हूंदी आहे। आख़िर में इहो थींदो आहे जो हीअ ॿई धुरियूं जेके आहिनि ओसिताईं पहुचंदियूं आहिनि। ऐं पहुचणु शर्त जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान वटि पहुचनि था पिया। मीर शाहनवाज़ ख़ान जेको हुननि जो रेज़न वारनि जी धुर जो ख़ासि माण्हू हूंदो आहे। पोइ बि रेज़न वारनि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त मतां किथे बि शाहनवाज़ ख़ान जेको आहे न पार्टी जेका बदिलाए न वञे। ऐं होॾां सोढल वारनि पीरल वारनि खे बि इहो ख़दशो हूंदो आहे त किथे हीअ बि जेको आहे पार्टी बदिलाए न वञनि। त दोस्तो इहे तमामु बहितरीन जेको आहे इन्हनि जे सीन लॻनि था। उन खां पोइ वरी DSP जो सीन लॻे थो जेको मंसूर ख़ान सां जहिड़ो हले थो। उनजो पाण में ॾे वठि जा लफ़्ज़नि जा जेके ॾे वठि आहे हिन जेको आहे किस्त में तमामु ॾाढो अमेज़िंग हिकिड़ो बहितरीन किस्त ॾेखारी वई आहे। ऐं फ़ैसिलो जेको आहे न हले थो पियो। फ़ैसिले में ॻाल्हियूं हलजनि थियूं पियूं, जंहिंमें मीर शाहनवाज़ ख़ान हिननि खे चए थो त तव्हां जेको आहे फ़ैसिलो करणु चाहियो था त पोइ तव्हां अॻु में बि मां तव्हांजो फ़ैसिलो कयो सोढल वारनि खे त तव्हां जेको आहे हुननि जो फ़ैसिलो त ही मञी वेठा आहिनि। त जंहिं ते हू चवंदा आहिनि त असांखे जेको आहे बसि ॻाल्हियूं ॻाल्हायो जंहिं ते संग चटी पए त उहो ई संग चटी भरींदो। जंहिं ते सोढल वारा चवंदा आहिनि त इहे बाबा ईअं कीअं पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं ॻाल्हाइनि त ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो बाबा जे अगरि जंहिं ते संग चटी पवंदी त हुनखे ई संग चटी मिलंदी। तंहिं ते मां ॻाल्हियुनि मां लॻे पियो त मीर शाहनवाज़ ख़ान जेको फ़ैसिलो कंदो उहो जेको आहे नेक्स्ट अचण वारी जेका किस्त आहे किस्त नंबर 16 उन में जेको आहे बाक़ाइदा इहो ई फ़ैसिलो कयो वेंदो त मीर शाहनवाज़ ख़ान रेज़न वारनि जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो ऐं हिननि खे का न का जेका संग चटी पवंदी हिननि जे मथां। ऐं जेका हिननि जी जेका छोकिरी आहे उहा उन्हनि खे ककर खे ॾिनी वेंदी। ऐं इहो बाक़ाइदा जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वेंदो मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको फ़ैसिलो। ऐं हिननि खे हाणे इहो ॾिसणो इहो आहे त इहो फ़ैसिलो अॻे किस्त में सोढल वारा मञनि था या नथा मञनि। उनजे लाइ जेको आहे हाणे अव्हांखे किस्त नंबर 16 बि ज़रूरु ॾिसो ऐं उनखे बाक़ाइदा ॾिसो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि ईंदो इनशा अल्लाह। ऐं जे अगरि मुंहिंजे वीडियो खे मां वरी बि अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कमेंट ज़रूरु कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका ॿी वीडियो आहे अव्हां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त ॿिए एपिसोड ॾिसण जे लाइ मुंहिंजे ई चैनल जो इंतिख़ाबु कंदा ऐं इनशा अल्लाह नेक्स्ट एपिसोड ॾिसण जे लाइ ऐं नेक्स्ट किस्त नंबर 16 जो बि इनशा अल्लाह मुलाक़ात कयूं था। ऐं तेसीं ताईं मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त ऐं हिन काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पोइ इहे पंहिंजो मशवरो कंदा आहिनि त जेको आहे उनखे न हलाईंदासीं। पोइ बि राज़न पंहिंजे चाचे खे चवंदो आहे त तव्हां असांजा अॻु में बि वॾा हुयव, हाणे बि अव्हां असांजा वॾा आहियो ऐं अव्हां जो न हुजणु इहो मुमकिन न आहे ऐं बहितरु आहे त मां अव्हां खे वठी हलंदुसि। ऐं जेको आहे न हाणे इहो घुणो था कढूं त तव्हांजे हक़ में कहिड़ा कहिड़ा दोस्त कहिड़ा कहिड़ा घर वारा तव्हांजे हक़ में आहिनि। मुंहिंजी घरवारी त थोरो ई जवाबु ॾिए थी त हिनखे न वठी हलो, हीउ कमु ख़राबु कंदो हुते फ़ैसिले में। ऐं होॾां हू बि ॾाढो ज़ोर भरे थो। आख़िरकार राज़न ऐं ककर मञी वञनि था ऐं हिनखे फ़ैसिले जे लाइ वठी वञनि था। ऐं फ़ैसिला जे लाइ हेॾा इहो लॻे थो सीन। ऐं ॿियो सीन लॻे थो DSP जो इंस्पेक्टर ऐं DSP पाण में जेका गुफ़्तगू कंदा आहिनि। इंस्पेक्टर चए थो त मंसूर ख़ान जो छा करिणो आहे। मंसूर ख़ान ॾींहुं ब ॾींहुं असांजे मथां चढ़ंदो पियो अचे, हाणे छा करूं।
ऐं कयो वञे उन जे लाइ त उहो DSP इन खे चए थो त तूं कीअं बि करे जेको उन जो ॿधल माण्हू आहे हुनखे न आहे छॾिणो। अञा वधीक जेके उन जा माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे लाकअप कर। त अञा इहे ॻाल्हियूं ॻाल्हाइनि दाई बीठा हूंदा आहिनि त मथां जेको आहे मंसूर ख़ान अची वञे थो ऐं मंसूर ख़ान अचण सां ई इन्हनि खे सलाम करे थो। सलाम खां पोइ इंस्पेक्टर खे हू मोकिले छॾे थो DSP ऐं DSP जी हिन पाण में टाकिंग हूंदी आहे, पाण में ॻाल्हाईंदा आहिनि, जंहिं ते मंसूर ख़ान DSP खे चवंदो आहे त लॻे थो त तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु का खॾु खोटे रहिया आहियो, मां हक़ सच ते विढ़ा थो पियो, मां जेको आहे तव्हां कानून तव्हांजे हथ में आहे, तव्हां कानून जा बालातर आहियो, पोइ बि तव्हां दहशतगर्दी वारी वाट वरिती आहे जंहिं ते DSP मच्छरजी पए थो ऐं चए थो त छा असां दहशतगर्द आहियूं, तूं चवणु छा थो चईं। वॾा जुमिला हूंदा आहिनि, जा पाण में ॾे वठि हूंदी आहे, वॾी जान हूंदो आहे। हुन खां पोइ इहे पाण में हिन जा कटोकट हलंदा रहंदा आहिनि ऐं ॿिए पासे फ़ैसिले में जेको आहे सोढल ऐं पीरल बीठल हूंदा आहिनि। ॿिए पासे उन्हनि जो पाण में मशवरो हूंदो आहे त हाणे अधे वारा कोन्हनि ऐं फ़ैसिलो कीअं कयूं, संग चटी उन्हनि खां वठूं या कीअं। हू चवंदा आहिनि त हिननि खां संग चटी वठूं ऐं ॿिए पासे ककरारा चवंदा आहिनि त असां हिननि खां संग चटी वठूं, अहिड़ो को फ़ैसिलो करियूं त जंहिंमें जेको आहे संग चटी उन्हनि ते पए। ॿई धुरनि खे संग चटी जी वॾी लालच हूंदी आहे। आख़िर में इहो थींदो आहे जो हीअ ॿई धुरियूं जेके आहिनि ओसिताईं पहुचंदियूं आहिनि ऐं पहुचणु शर्त जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान वटि पहुचनि था पिया। मीर शाहनवाज़ ख़ान जेको हुननि जो रेज़न वारनि जी धुर जो ख़ासि माण्हू हूंदो आहे, पोइ बि रेज़न वारनि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त मथां किथे बि शाहनवाज़ ख़ान जेको आहे न पार्टी जेका बदिलाए न वञे ऐं होॾां सोढल वारनि पीरल वारनि खे बि इहो ख़दशो हूंदो आहे त किथे हीअ बि जेको आहे पार्टी बदिलाए न वञनि। त दोस्तो इहे तमामु बहितरीन जेको आहे हिननि जे सीन लॻनि था। हुन खां पोइ वरी DSP जो सीन लॻे थो जेको मंसूर ख़ान सां जहिड़ो हले थो, हुनजो पाण में ॾे वठि जा लफ़्ज़नि जा जेके ॾे वठि आहे हिन जेको आहे किस्त में तमामु ॾाढो अमेज़िंग हिकिड़ो बहितरीन किस्त ॾेखारी वई आहे ऐं फ़ैसिलो जेको आहे न हले थो पियो। फ़ैसिले में ॻाल्हियूं हलजनि थियूं पियूं जंहिंमें मीर शाहनवाज़ ख़ान हिननि खे चए थो त तव्हां जेको आहे फ़ैसिलो करणु चाहियो था त पोइ तव्हां अॻु में बि मां तव्हांजो फ़ैसिलो कयो सोढल वारनि खे त तव्हां जेको आहे हुननि जो फ़ैसिलो त ही मञी वेठा आहिनि। त जंहिं ते हू चवंदा आहिनि त असांखे जेको आहे बसि ॻाल्हियूं ॻाल्हायो जंहिं ते संग चटी पए त उहो ई संग चटी भरींदो। जंहिं ते सोढल वारा चवंदा आहिनि त इहे बाबा ईअं कीअं पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं ॻाल्हाइनि, त ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो बाबा जे अगरि जंहिं ते संग चटी पवंदी त हुनखे ई संग चटी मिलंदी। तंहिं ते मां ॻाल्हियुनि मां लॻे पियो त मीर शाहनवाज़ ख़ान जेको फ़ैसिलो कंदो उहो जेको आहे नेक्स्ट अचण वारी जेका किस्त आहे किस्त नंबर 16 उन में जेको आहे बाक़ाइदा इहो ई फ़ैसिलो कयो वेंदो त मीर शाहनवाज़ ख़ान रेज़न वारनि जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो ऐं हिननि खे का न का जेका संग चटी पवंदी हिननि जे मथां ऐं जेका हिननि जी जेका छोकिरी आहे उहा उन्हनि खे ककर खे ॾिनी वेंदी ऐं इहो बाक़ाइदा जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वेंदो मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको फ़ैसिलो। ऐं हिननि खे हाणे इहो ॾिसणो इहो आहे त इहो फ़ैसिलो अॻे किस्त में सोढल वारा मञनि था या नथा मञनि, उनजे लाइ जेको आहे हाणे अव्हांखे किस्त नंबर 16 बि ज़रूरु ॾिसो ऐं उनखे बाक़ाइदा ॾिसो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि ईंदो इनशा अल्लाह। ऐं जे अगरि मुंहिंजे वीडियो खे मां वरी बि अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कमेंट ज़रूरु कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका ॿी वीडियो आहे अव्हां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त ॿिए एपिसोड ॾिसण जे लाइ मुंहिंजे ई चैनल जो इंतिख़ाबु कंदा ऐं इनशा अल्लाह नेक्स्ट एपिसोड ॾिसण जे लाइ ऐं नेक्स्ट किस्त नंबर 16 जो बि इनशा अल्लाह मुलाक़ात कयूं था। ऐं तेसीं ताईं मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त ऐं हिन काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पोइ इहे पंहिंजो मशवरो कंदा आहिनि त जेको आहे उनखे न हलाईंदासीं। पोइ बि राज़न पंहिंजे चाचे खे चवंदो आहे त तव्हां असांजा अॻु में बि वॾा हुयव, हाणे बि अव्हां असांजा वॾा आहियो ऐं अव्हां जो न हुजणु इहो मुमकिन आहे ऐं बहितरु आहे त मां अव्हांखे वठी बि हलंदुसि
ऐं जेको आहे न हाणे इहो गुणो था कढूं त तव्हांजे हक़ में कहिड़ा कहिड़ा दोस्त कहिड़ा कहिड़ा घर वारा तव्हांजे हक़ में आहिनि। ऐं मुंहिंजी घरवारी त थोरो ई जवाबु ॾिए थी त हिनखे न वठी हलो, हीउ कमु ख़राबु कंदो हुते फ़ैसिले में। ऐं होॾां हू बि ॾाढो ज़ोर भरे थो। आख़िरकार रहसन ऐं ककर मञे वञनि था ऐं हिनखे फ़ैसिले जे लाइ वठी वञनि था। ऐं फ़ैसिला जे लाइ हेॾा इहो लॻे थो सीन। ऐं ॿियो सीन लॻे थो DSP जो, इंस्पेक्टर ऐं DSP पाण में जेका गुफ़्तगू कंदा आहिनि। इंस्पेक्टर चए थो त मंसूर ख़ान जो छा करिणो आहे। मंसूर ख़ान ॾींहुं ब ॾींहुं असांजे मथां चढ़ंदो पियो अचे, हाणे छा करूं। ऐं कयो वञे उनजे लाइ त उहो DSP हिनखे चए थो त तूं कीअं बि करे जेको हुनजो ॿधल माण्हू आहे हुनखे न आहे छॾिणो। अञा वधीक जेके हुनजा माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे लाकअप कर। त अञा इहे ॻाल्हियूं ॻाल्हाइनि ईंदा ई बीठा हूंदा आहिनि त मथां जेको आहे मंसूर ख़ान अची वञे थो। ऐं मंसूर ख़ान अचण सां ई हिननि खे सलाम करे थो। सलाम खां पोइ इंस्पेक्टर खे हू मोकिले छॾे थो DSP। ऐं DSP जी हिन पाण में टाकिंग हूंदी आहे, पाण में ॻाल्हाईंदा आहिनि, जंहिं ते मंसूर ख़ान DSP खे चवंदो आहे त लॻे थो त तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु का खॾु खोटे रहिया आहियो। मां हक़ सच ते विढ़ां थो पियो। मां जेको आहे तव्हां कानून तव्हांजे हथ में आहे, तव्हां कानून जा बालातर आहियो, पोइ बि तव्हां दहशत गर्दी वारी वाट वरिती आहे जंहिं ते DSP मछरजी पए थो ऐं चए थो त छा असां दहशत गर्द आहियूं। तूं चवणु छा थो चईं। वॾा जुमिला हूंदा आहिनि हिन जा, पाण में ॾे वठि हूंदी आहे, वॾी जान हूंदो आहे। हुन खां पोइ इहे पाण में हिन जा कटोकट हलंदा रहंदा आहिनि। ऐं ॿिए पासे फ़ैसिले में जेको आहे सोढल ऐं पीरल बीठल हूंदा आहिनि ॿिए पासे। उन्हनि जो पाण में मशवरो हूंदो आहे त हाणे अधे वारा कोन्हनि ऐं फ़ैसिलो कीअं कयूं, संग चटी उन्हनि खां वठूं या कीअं। हू चवंदा आहिनि त हिननि खां संग चटी वठूं ऐं ॿिए पासे ककर वारा चवंदा आहिनि त असां हिननि खां संग चटी वठूं, अहिड़ो को फ़ैसिलो करियूं त जंहिंमें जेको आहे संग चटी उन्हनि ते पए। ॿई धुरनि खे संग चटी जी वॾी लालच हूंदी आहे। आख़िर में इहो थींदो आहे जो हीअ ॿई धुरियूं जेके आहिनि ओसिताईं पहुचंदियूं आहिनि। ऐं पहुचणु शर्त जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान वटि पहुचनि था पिया। मीर शाहनवाज़ ख़ान जेको हुननि जो रहज़न वारनि जी धुर जो ख़ासि माण्हू हूंदो आहे। पोइ बि रहज़न वारनि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त मथां किथे बि शाहनवाज़ ख़ान जेको आहे न पार्टी जेका बदिलाए न वञे। ऐं होॾां सोढल वारनि पीरल वारनि खे बि इहो ख़दशो हूंदो आहे त किथे हीअ बि जेको आहे पार्टी बदिलाए न वञनि। त दोस्तो इहे तमामु बहितरीनु जेको आहे इन्हनि जे इहे सीन लॻनि था। उन खां पोइ वरी DSP जो सीन लॻे थो जेको मंसूर ख़ान सां जहिड़ो हले थो उनजो पाण में ॾे वठि जा लफ़्ज़नि जा जेके ॾे वठि आहे हिन जेको आहे किस्त में तमामु ॾाढो अमेज़िंग हिकिड़ो बहितरीनु किस्त ॾेखारी वई आहे। ऐं फ़ैसिलो जेको आहे न हले थो पियो। फ़ैसिले में ॻाल्हियूं हलजनि थियूं पियूं जंहिंमें मीर शाहनवाज़ ख़ान हिननि खे चए थो त तव्हां जेको आहे फ़ैसिलो करणु चाहियो था त पोइ तव्हां अॻु में बि मां तव्हांजो फ़ैसिलो कयो सोढल वारनि खे त तव्हां जेको आहे हुननि जो फ़ैसिलो त ही मञी वेठा आहिनि। त जंहिं ते हू चवंदा आहिनि त असांखे जेको आहे बसि ॻाल्हियूं ॻाल्हायो जंहिं ते संग चटी पए त उहो ई संग चटी भरींदो। जंहिं ते सोढल वारा चवंदा आहिनि त इहे बाबा ईअं कीअं पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं ॻाल्हाइनि त ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो बाबा जे अगरि जंहिं ते संग चटी पवंदी त हुनखे ई संग चटी मिलंदी। तंहिं ते मां ॻाल्हियुनि मां लॻे पियो त मीर शाहनवाज़ ख़ान जेको फ़ैसिलो कंदो उहो जेको आहे नेक्स्ट अचण वारी जेका किस्त आहे किस्त नंबर 16 उन में जेको आहे बाक़ाइदा इहो ई फ़ैसिलो कयो वेंदो त मीर शाहनवाज़ ख़ान रहज़न वारनि जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो ऐं हिननि खे का न का जेका संग चटी पवंदी हिननि जे मथां। ऐं जेका हिननि जी जेका छोकिरी आहे उहा उन्हनि खे ककर खे ॾिनी वेंदी। ऐं इहो बाक़ाइदा जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वेंदो मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको फ़ैसिलो। ऐं हिननि खे हाणे इहो ॾिसणो इहो आहे त इहो फ़ैसिलो अॻे किस्त में सोढल वारा मञनि था या नथा मञनि। उनजे लाइ जेको आहे हाणे अव्हांखे किस्त नंबर 16 बि ज़रूरु ॾिसो ऐं उनखे बाक़ाइदा ॾिसो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि ईंदो इनशा अल्लाह।
ऐं जे अगरि मुंहिंजे वीडियो खे मां वरी बि अवां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कमेंट ज़रूरु कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका ॿी वीडियो आहे अवां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त ॿिए एपिसोड ॾिसण जे लाइ मुंहिंजे ई चैनल जो इंतिखाब कंदा ऐं इनशाला नेक्स्ट एपिसोड ॾिसण जे लाइ ऐं नेक्स्ट क़िस्त नंबर 16 जो बि इंशाला मुलाक़ात कयूं था। ऐं तेसीं ताईं मां अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त ऐं हिन काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। पहुचंदियूं आहिनि ऐं पहुचणु शर्त जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान वटि पहुचनि था पिया। मीर शाहनवाज़ ख़ान जेको हुननि जो रेज़न वारनि जे दौर जो ख़ासि माण्हू हूंदो आहे, पोइ बि रेज़न वारनि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त मतां किथे बि शाहनवाज़ ख़ान जेको आहे पार्टी जेका बदिलाए न वञे ऐं होॾां सोटल वारनि पीरल वारनि खे बि इहो ई ख़दशो हूंदो आहे त किथे हीअ बि जेको आहे पार्टी बदिलाए न वञनि। त दोस्तो इहे तमामु बहितरीनु जेको आहे इन्हनि जे सीन लॻनि था। उन खां पोइ वरी DSP जो सीन लॻे थो जेको मंसूर ख़ान सां जहिड़ो हले थो उनजो पाण में ॾे वठि जा लफ़्ज़नि जा जेके ॾे वठि आहे हिन जेको आहे क़िस्त में तमामु ॾाढो अमेज़िंग हिकिड़ो बहितरीनु क़िस्त ॾेखारी वई आहे। ऐं फ़ैसिलो जेको आहे न हले थो पियो, फ़ैसिले में ॻाल्हियूं हलजनि पियूं जंहिंमें मीर शाहनवाज़ ख़ान हिननि खे चए थो त तव्हां जेको आहे फ़ैसिलो करणु चाहियो था त पोइ तव्हां अॻु में बि मां तव्हांजो फ़ैसिलो कयो सोटल वारनि खे त तव्हां जेको आहे हुननि जो फ़ैसिलो त हीअ मञी वेठा आहिनि। त जंहिं ते हू चवंदा आहिनि त असांखे जेको आहे बसि ॻाल्हियूं ॻाल्हायो जंहिं ते संग चटी पए त उहो ई संग चटी भरींदो। जंहिं ते सोटल वारा चवंदा आहिनि त इहे बाबा ईअं कीअं पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं ॻाल्हाइनि त ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो बाबा जे अगरि जंहिं ते संग चटी पवंदी त हुनखे ई संग चटी मिलंदी। तंहिं ते मां ॻाल्हियुनि मां लॻे पियो त मीर शाहनवाज़ ख़ान जेको फ़ैसिलो कंदो उहो जेको आहे नेक्स्ट अचण वारी जेका क़िस्त आहे क़िस्त नंबर 16 उन में जेको आहे बाक़ाइदा इहो ई फ़ैसिलो कयो वेंदो त मीर शाहनवाज़ ख़ान रेज़न वारनि जे हक़ में फ़ैसिलो ॾींदो ऐं हिननि खे का न का जेका संग चटी पवंदी हिननि जे मथां ऐं जेका हिननि जी जेका छोकिरी आहे उहा हुननि खे ककर खे ॾिनी वेंदी ऐं इहो बाक़ाइदा जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वेंदो मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको फ़ैसिलो। ऐं हिननि खे हाणे इहो ॾिसणो इहो आहे त इहो फ़ैसिलो अॻे क़िस्त में सोटल वारा मञनि था या नथा मञनि उनजे लाइ जेको आहे हाणे अव्हांखे क़िस्त नंबर 16 बि ज़रूरु ॾिसो ऐं उनखे बाक़ाइदा ॾिसो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे तमामु घणो पसंदि ईंदो इंशाअल्लाह। ऐं जे अगरि मुंहिंजे वीडियो खे मां वरी बि अवां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कमेंट ज़रूरु कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका ॿी वीडियो आहे अवां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो मां उमेदु कयां थो त ॿिए एपिसोड ॾिसण जे लाइ मुंहिंजे ई चैनल जो इंतिखाब कंदा ऐं इनशाला नेक्स्ट एपिसोड ॾिसण जे लाइ ऐं नेक्स्ट क़िस्त नंबर 16 जो बि इंशाला मुलाक़ात कयूं था। ऐं तेसीं ताईं मां अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त ऐं हिन काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।